अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान नेम सुमरो। जो प्रोग्राम में ॿिनि मौज़ूअनि ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिकु त आज़ाद कश्मीर जी जेका इलेक्शन थियणी आहे उन में कुझु मामला आहिनि जेके पीपल्स पार्टी तरफ़ां उमेदवारनि जूं जेके नाला आहिनि उहे शॉर्ट लिस्ट न कया विया आहिनि। कुझु मामलनि ते जेका आहे ॻाल्हियूं हलनि पियूं पियूं, जेके टिकेटुनि जे मामले ते ऐं बि कुझु मामला आहिनि नून लीग जा बि आहिनि ऐं पीपल्स पार्टी जा बि आहिनि। अॼु हुन में डेवलपमेंट हिकिड़ी नज़र आई असांखे। पी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान JUI जो सरबराह उन जे विच में मुलाक़ात थी आहे जीअं उन्हनि चूंड इतिहाद जो ऐलान कयो आहे। त इन ते ॻाल्हाईंदासीं हिकिड़ो, ऐं ॿियो असां ॻाल्हाईंदासीं उमरकोट में पेश आयल हिकु अफ़सोसनाक वाक़ियो जिते स्कूल जी भिति करण सबबि 3 मासूम जेके गुल आहिनि उहे हमेशह हमेशह लाइ मुरझाइजी विया। त 3 ॿारड़ी फोत थी विया आहिनि स्कूल जी भिति करण सबबि। इन ते ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरियां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं आज़ाद कश्मीर जी इलेक्शन जी। त आज़ाद कश्मीर जी इलेक्शन लाइ पीपल्स पार्टी ऐं JUI चूंड इतिहाद जो ऐलान कयो आहे। इन सिलसिले में ॻाल्हाइण लाइ असांखे सभ खां पहिरियां जॉइन कयो आहे टेलीफोन लाइन ते PP अॻुवाण आहिनि सरदार जावेद अयूब असां सां गॾु आहिनि टेलीफोन लाइन ते। जावेद साहब, वेलकम करते हैं आपके प्रोग्राम में। शुक्रिया, थैंक यू सर, पार्टी चेयरमैन आपके बिलावल भुट्टो ज़रदारी और JUI सरबराह मौलाना फजलुर रहमान की आज मुलाकात हुई है और उन्होंने जो इत्तेहाद का ऐलान किया है। तो मेरा सवाल आपसे यह है कि सबसे पहले तो ये बताइए कि ये जो इत्तेहाद है इसकी ज़रूरत क्यों पेश आई पीपल्स पार्टी को JUI के साथ, और पीपल्स पार्टी की ओवरऑल पोजीशन क्या है आज़ाद कश्मीर में? देखिए, पाकिस्तान पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर हमेशा से जो है ना वो उन्होंने इलेक्शन हरदा से लड़ा, कभी अलायंस में नहीं गई। इस बार ये हुआ कि मौलाना फजल रहमान साहब के हमारे बहुत से मामलात में वो कश्मीर के इश्यूज पे उनके हमारे ख्यालात, नज़रियात, सोचें मिलती जुलती हैं। तो वो हमारी लीडरशिप ने फैसला किया कि हम मिल के इलेक्शन में हिस्सा लेंगे। तो इस वजह से हमारी कोई सीट एडजस्टमेंट भी हुई है उनके साथ, बाकायदा इलेक्शन अलायंस भी हुआ है। अच्छा, ये बताइए कि जिस तरह से हमने देखा कि गिलगित बिल्तिस्तान के इलेक्शन हुए और उन्होंने पीपल्स पार्टी अक्सरियत ले आई, उसके बाद फिर आज़ाद उम्मीदवार जो थे फिर वो दूसरी पार्टी में चले गए और बहुत ज़्यादा पीपल्स पार्टी को टफ टाइम मिला, हालांकि पीपल्स पार्टी को अक्सरियत मिल चुकी थी GB में। यहाँ पे आप क्या समझते हैं कि इस तरह का कोई सिनेरियो बनेगा कि या स्मूथली वो जो इलेक्शन का अमल होता है वो होता हुआ नज़र आ रहा है आपको? आज़ाद कश्मीर की हद तक तो इसमें हम ये कह सकते हैं कि यहाँ पे आज़ादाना फिजा में इलेक्शन होंगे। हमारी जो 12 सीटें हैं वो पाकिस्तान के चारों सूबों में हैं और उसमें सबसे ज़्यादा 10 सीटें पंजाब में फॉल करती हैं और वहाँ पे हमारे जो इलेक्शन कमीशन है उसके दायरा इख्तियार में नहीं होता है मामलात। वहीं के उसके रिटर्निंग ऑफिसर्स भी होते हैं और दीगर हमला भी वहाँ से होता है। और फिर इसको जो माजरीन की सीटों का इंतखाबी अमल है, इसको वफाकी वज़रा के बयानात ने कबल वक्त ही मशकूक बना दिया। ज़बराना सनाउल्लाह साहब और दीगर उनके जो वज़ीर अमूर कश्मीर हैं, उन्होंने ऐसी बातें की जो प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान या मीडिया टॉक के दौरान, जिससे एक जो क्वेश्चन मार्क उस पर है कि वो वहाँ पे उनकी नीयत ठीक नहीं है। जिस तरह गिलगित बल्तिस्तान में 12 सीटें हमारी हो चुकी थी, 12 से ये फिर करते करते नीचे 9 तक ले आए। तो इस तरह के खदशात के मुस्लिम लीग नून बड़ी महारत रखती है इंजीनियरिंग के मामलात में, इलेक्शन को जो उसमें किस तरह उसमें इलेक्शन को ठीक करने की भी उनको अल्लाह ताला ने बड़ी महारत दी है। तो ये खदशात मौजूद है, लेकिन आज़ाद कश्मीर में इंशाअल्लाह मैं आपको दावे से अल्लाह का फजल करम इंशाअल्लाह हम पे रात हम सिंगल लार्जेस्ट पार्टी मर्ज होंगे 2026 के इलेक्शन में। अच्छा, आखिर में मैं आपसे ये पूछूंगा, ये बताइएगा कि JUI से आपका कोलेशन यानी कि इलेक्शन इत्तेहाद हो गया आपसे, तो आप कितनी उम्मीद करते हैं कि कितनी सीट्स लेंगी आप दोनों पार्टियां मिलकर? हम अभी जो है ना आज़ाद कश्मीर की जो 35 सीट्स हैं उसमें इंशाअल्लाह हम जो है ना मुस्लिम लीग की उनके भी मुख्तलिफ पार्टी से अलायंस हैं। JUI एक आज़ाद कश्मीर के JUI के साथ अलायंस है, फिर दीगर जमातों के साथ भी अलायंस है। लेकिन हम इंशाअल्लाह 18 से
20 सीटें 30 आउट ऑफ 33 18 से 20 सीटें इंशाल्लाह हमारा इत्तेहाद उस पर कामयाब होगा। चलो बहुत बहुत शुक्रिया नाज़रीन। जावेद अयूब जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं। पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर जो अॻुवाण हो, उनजो इहो ई चवणु हो त टफ टाइम थी सघे थो। जेको महाजरनि वारी सीट हुयूं उन ते जेके वफ़ाक़ी वज़ीरनि जा बयान हुआ या एतिराज़ वारा पिया विया उन्हनि सीटुनि ते, उन खां पोइ उनखे तकरारी करण जी कोशिशि कई वई, पर बहरहाल पुरुमीद नज़र आयो। ऐं पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर जो अॻुवाण उनजो इहो चवणु हो त 18 खां 20 सीटूं हू 33 सीटुनि मां इनशाला खणंदा। ॾिसजे त उहो नतीजा ॿुधाईंदा त केरु खटे थो ऐं केरु अॻिते वधे थो। इन सिलसिले में असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे अफ़ज़ल भट्ट साहब, जेके सहाफ़ी अॻुवाण भी आहिनि, एनालिस्ट भी आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि। भट्ट साहब वेलकम करते हैं आपको प्रोग्राम में। थैंक यू। भट्ट साहब क्या किस तरह से देखते हैं, हमने कुछ दिन पहले गिलगित बल्तिस्तान के इलेक्शन देखे, वहाँ के नताज देखे, पीपल्स पार्टी ने अक्सरियत हासिल की, उसके बाद फिर उनको टफ टाइम मिला, उन्होंने गवर्नमेंट फॉर्म करने के लिए मुख्तलिफ औकात पर धमकियाँ देते नज़र आए गवर्नमेंट को, कभी बजट सेशन में शामिल ना होने के। अब आज़ाद कश्मीर का इलेक्शन हो रहा है और पीपल्स पार्टी ने JUI के साथ इत्तेहाद किया हुआ है और सीट एडजस्टमेंट भी होगी, तो किस तरह से देख रहे हैं आज़ाद कश्मीर के इंतखाबात को और उनके नताइज को? देखें, अभी आजाद कश्मीर के इंतखाबात का पहला मरहला जारी है। तमाम पॉलिटिकल पार्टीज ने भी बहुत सारे टिकट जारी नहीं किए। अभी भी पाकिस्तान पीपल्स पार्टी का आला सदी के इजलास जारी है जरदारिया, उसमें क्योंकि उनके 6 टिकट अभी पेंडिंग है आजाद कश्मीर के 33 कॉन्स्टिट्यूंसी में। जी जी। और आज पहला सेशन जो हुआ उसमें दोनों गवर्नर भी थे और सरियाल तालपुर साहबा की पार्टी के प्रेसिडेंट थे, राजनीति के प्रेसिडेंट थे, लेकिन उसमें भी वो मामला जो मुतनाज़ा थे 2-3 हल्कों के, वो तय नहीं हो सके। अच्छा। क्योंकि जो फॉर्मर प्राइम मिनिस्टर हैं सरदार तनवीर इलियास साहब, उन्होंने डिमांड की हुई है 3 हल्कों से इलेक्शन लड़ने की। सही। और वो शदीद ये है कि उन्होंने ये भी साथ कहा है कि अगर आपने मुझे मेरे पसंदीदा हल्के ना दिए तो मैं पीपल्स पार्टी छोड़ दूंगा, मैं किसी और जमात में चला जाऊंगा। अच्छा। तो ये गुज़श्ता कल भी उनके साथ पीपल्स पार्टी की मीटिंग हुई। आज भी अभी साबिक वजीर आजम सरदार यकूब खान साहब और अभी गवर्नर KPK कुंडी साहब भी उनके घर गए हैं। तो अभी पीपल्स पार्टी इन मराहल को तय कर रही है। अगर तो ये मामला स्मूथ हो जाता है तो पीपल्स पार्टी की विजन AJ के पोजीशन काफी बेहतर है, लेकिन अगर सरदार तनवीर इलियास चले जाते हैं, अच्छा, और वो किसी और जमात में चले जाते हैं तो फिर पीपल्स पार्टी के लिए ये बड़ा धचका होगा। इसी तरह मुस्लिम लीग नून के अंदर भी अभी तक जहां जहां मुस्लिम लीग नून ने टिकट जारी किए हैं वहां भी उन्हें भी 10-12 हल्कों में इसी तरह की सूरत हाल का सामना है। तो जो जिगर उम्मीदवार थे उस हल्के के, उन्होंने अभी तक जिसको टिकट मिला उसको ऑन नहीं किया और वो ऑलरेडी वो 10-12 हल्कों में मुस्लिम लीग के लोग ही आजाद उम्मीदवार के तौर पर सामने आ गए हैं। इन्हें यूं लगता है कि कल तक अगर तमाम पॉलिटिकल पार्टीज जो हैं वो अपने कैंडिडेट फाइनल कर लेंगी, क्योंकि 2 जुलाई लास्ट डेट है जब आपने किसी भी सियासी जमात का लेटर जमा करा के प्रिजाइडिंग ऑफिसर से आपने लेना है इंतखाबी निशान। तो इट मीन्स के कल रात तक अगर इन्होंने तमाम फाइनल कर लिए अपने कैंडिडेट तो फिर उन्हें इंतखाबी निशान मिलेंगे। इसी तरह इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जो है वो भी तकरीबन हर हल्के में राब्ता किए हुए है। गुज़श्ता रात मेरी जो बात हुई राना नजीर अहमद जो उनके पंजाब के प्रेसिडेंट हैं और जो मर्सी जो है सेक्रेटरी हैं चौधरी साहब, तो उन्होंने कहा जी हमारे पास तकरीबन आजाद कश्मीर की तमाम कॉन्स्टिट्यूंसी जितने भी हल्के हैं वहां से हमारे पास पोटेंशियल उम्मीदवार मौजूद हैं और लगता यह है कि वो तो इसी बात का इंतजार कर रहे हैं कि जब पीपल्स पार्टी और मुस्लिम लीग अपने कैंडिडेटों को फाइनल कर लेंगे और फाइनल लिस्ट जारी कर देंगे, लेटर जारी कर देंगे, तो उसके बाद जिन जिन लोगों ने बगावत की हुई है
وہ سب لوگ استحکام پاکستان پارٹی جوائن کر لیں گے اور ان کو بھی اچھے کینڈیڈیٹ مل سکتے ہیں. اچھا بٹ صاحب جس طرح آپ بول رہے ہیں کہ ابھی تک بہت سے معاملات ہیں جو پیپلز پارٹی اور مسلم لیگ نون کو طے کرنے حل کرنے, تو آج بلاول بھٹو زرداری اور مولانا فضل الرحمان کی ملاقات ہے, کولیشن اتحاد جو اعلان کیا گیا ہے کہ دونوں پارٹیز سیٹ ایڈجسٹمنٹ کریں گی, کٹھی الیکشن لڑیں گی, تو یہ زیادہ ارلی نہیں ہو گیا فیصلہ؟ نہیں, یہ تو پیپلز پارٹی آلریڈی 2 سیٹیں دے چکی ہے. اچھا یعنی جو بلاول بھٹو صاحب کی اس سے پہلے ملاقات ہوئی تھی اس میں یہ بات طے ہو گئی تھی. پھر 2 روز قبل جے یو آئی کے جو آزاد کشمیر کے امیر ہیں جو خود بھی کینڈیڈیٹ ہیں مولانا سعید یوسف صاحب, ان کی پھر پریس کانفرنس ہوئی پاکستان پیپلز پارٹی کے پریزیڈنٹ چوہدری یاسین صاحب کے ساتھ, جس میں انہوں نے بتا دیا تھا کہ ہم نے 2 نشستیں جو ہیں وہ جے یو آئی کے کینڈیڈیٹ کے لیے چھوڑی ہیں, ان کے ساتھ سیٹ ایڈجسٹمنٹ کی ہے, جس میں ایک سیٹ ہے راولہ کوٹ میں پلندری کی سیٹ ہے, دوسری دھیر کوٹ کی سیٹ ہے ضلع باغ میں. تو یہ 2 نشستیں مولانا فضل الرحمان کے حصے میں آ گئی ہیں اور مولانا فضل الرحمان نے اپنے دونوں کینڈیڈیٹ فائنل کر لیے ہوئے ہیں. تو اب یہ ہے کہ آج رسمن اعلان تھا, ایڈجسٹمنٹ پہلے ہو چکی ہے. صحیح. اچھا تو آخر میں یہ بتائیے گا بٹ صاحب کہ آپ کی نظر میں آپ کا بھی ایک تجربہ ہے, کس پارٹی کا پلہ بھاری دیکھ رہے ہیں آزاد کشمیر میں, کون سی پارٹی زیادہ نشستیں لینے میں کامیاب ہوگی؟ دیکھیں یہ 2 دن بعد کافی حد تک صورتحال واضح ہو جائے گی. اچھا جب پتہ چل جائے گا کہ جو اپنی اپنی جماعت سے ناخوش ہیں کیا وہ اپنی ان کی جماعتیں ان کو راضی کرنے میں کامیاب ہوتی ہیں یا وہ استحکام پاکستان پارٹی میں جاتے ہیں یا آزاد الیکشن لڑنے کا فیصلہ کرتے ہیں. کیونکہ وڈرال کی ڈیٹ جب آئے گی اس کے بعد پھر پوزیشن واضح ہو جائے گی. اگر جماعتوں کے اندر ابھی تک کوئی جماعت ایسی نہیں ہے جس کے اندر ٹوٹ پھوٹ نہیں ہے. پیپلز پارٹی کے اندر آپ دیکھیں کہ میرپور کا اگر میں آپ کو بتاؤں تو وہاں بیرسٹر سلطان محمود کے صاحب زادے چودھری یاسر سلطان صاحب کے پاس پاکستان پیپلز پارٹی کا ٹکٹ ہے, لیکن وہاں جو فارمر پرائم منسٹر ہیں چودھری عبد المجید صاحب جو پیپلز پارٹی کے پریزیڈنٹ بھی رہے, ان کے بیٹے نے آزاد الیکشن لڑنے کا اعلان کر رکھا ہے اور وہ کمپین کر رہے ہیں. تو اس طرح بہت سی کانسٹیٹوئنسی میں اس طرح کی صورتحال ہے جو 2-4 دن کے اندر واضح ہوگی. صحیح, بہت بہت شکریہ افضل بٹ صاحب. ناظرین افضل بٹ جی ॻाल्हियूं ॿुधियूं, हुन जो इहो चवणो हो त हे जेको इतिहाद आहे इहो पहिरियां ई थी चुको हो, जेका 2 सीटूं पीपल्स पार्टी जे यू आई खे ॾेई चुकी हुई. हे रस्मन हिकिड़ो ऐलान हो जेको पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं जे यू आई सरबराह मौलाना फज़ल रहमान विच में ॻाल्हियुनि दौरान या मुलाक़ात दौरान ऐलान कयो वियो बाज़ाब्ता. ऐं 2 खां 3 ॾींहंनि अंदरि अंदरि जेका सूरत हाल आहे वाज़े थी वेंदी, छाकाणि त नाराज़गियूं आहिनि, कुझु फ़ैसिला पेंडिंग में आहिनि, उन खां पोइ ख़बर पवंदी त कहिड़ी पार्टी अक्सरियत हासिल करे सघे थी. त हिते प्रोग्राम में वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ. वेलकम बैक नाज़रीन. प्रोग्राम जे हिन हिस्से में असां ॻाल्हि कंदासीं तालीम ते. चवंदा आहिनि त कंहिं बि क़ौम खे तबाह ऐं बर्बादु करिणो हुजे त उन जी तालीम खे तबाह करे छॾियो. ऐं बदक़िस्मतीअ सां अहिड़ो ई हाल असांजे मुल्क ख़ासि तौर ते सिंध सूबे जो आहे, जिते तालीम जी जेका बजट त हर साल रखी वञे थी, पर उहा बजट बि तमामु घणी आहे. पर जेका बजट रखी बि वञे थी उहा बि जेको आहे सही तरह सां तालीम ते या स्कूलनि ते या जेका इंफ्रास्ट्रक्चर आहे उन ते ख़र्च नथी थिए. अॼु हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे उमरकोट वेझो, जिते स्कूल जी भिति किरण सबबु 3 मासूम ॿारड़ियूं आहिनि मदरसे खां मोटनि पियूं, उहे फौत थी वियूं आहिनि. त सवाल हिते इहो थो पैदा थिए त इन जो ज़िम्मेवारु केरु आहे. जॾहिं इन जी तफ़सील सां मालूम कयासीं त चयो वियो त इन भिति जी हालति तमामु घणी ज़बूर हाल हुई उनजी, ऐं उन खां पोइ अलाए केतिरा भेरा एजुकेशन एंड वर्क्स
जेको आहे खाते खे इन जी शिकायतूं कयूं वयूं, पर को बि ध्यानु न ॾिनो वियो। नतीजे में अॼु 3 मासूम जेके गुल हुआ, जेके जेको आहे न अॻु ई पंहिंजी ज़िंदगी विञाए वेठा, ऐं इहो इन जो ज़िम्मेवारु केरु आहे, इन जो केस किथे दाख़िल थियणु घुरिजे। पाकिस्तान में मजमूई तौर ते जेकॾहिं असां ॾिसूं त तक़रीबन 2.5 करोड़ खां वधीक ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। सिंध जी ॻाल्हि कयूं त 80 लख खां वधीक ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। इहो हिकिड़ो तमामु वॾो अंगु आहे। इहो जेकॾहिं मुल्की लेवल ते ॾिसिजे त अलाए केतिरनि मुल्कनि खां इहा वधीक आबादी थी थिए जेतिरा ॿार असांजा स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। त इन ते पाण ॻाल्हाईंदासीं त कहिड़ा सबब आहिनि आख़िर जो हर साल सिंध गवर्नमेंट तालीम ते दावाऊं वॾियूं करे थी। तालीम वारो वज़ीर असांजे सरदार शाह असांखे तकरीरूं कंदे असेंबली में नज़र अचे थो, मीडिया टॉक्स कंदे नज़र अचे थो, ऐं वॾो तालीम जी बहितरी जा वॾा दावा करे थो त माना सिंध में तालीम में असां हीअं करे छॾियो आहे। पर असां जॾहिं रिमोट एरियाज़ में वञूं था, जेके सिंध जा जेके इलाइक़ा आहिनि ॾूरां, बल्कि शहरी इलाइक़नि जा बि केतिरा स्कूल आहिनि जेके बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहिनि। किन स्कूलनि में फर्नीचर न आहे, किन स्कूलनि में वॉशरूम जी सहूलियत न आहे। अहिड़ी सख़्तु गर्मीअ में इलाही केतिरा स्कूल आहिनि जिते पीअण जे पाणी जी सहूलियत न आहे थधि जी। त इन ते पाण ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते जॉइन पियो आहे जावेद काज़ी साहब, पाण एनालिस्ट आहिनि। जावेद काज़ी साहब, तव्हांखे वेलकम कयूं था प्रोग्राम में। जावेद साहब, उमरकोट में अॼु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। 3 मासूम ॿारड़ियूं स्कूल जी भिति किरण सबबु किरियूं। सवाल इहो तमामु मज़मत जोॻो हिकिड़ो वाक़ियो आहे, पर सवाल हिते इहो आहे त तालीम जे लाइ हर दफ़े वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतुनि तरफ़ां बजट रखी वञे थी। हाणे 18वीं तरमीम खां पोइ त तालीम जेको शोबो आहे उहो सूबनि जो विस्म आहे, सब्जेक्ट आहे। असांजो जेको एजुकेशन मिनिस्टर आहे सरदार शाह साहब, उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ दवाऊं कंदे असांखे नज़र अचे थो त सिंध जी तालीम में हीअं में बहितरी आंदी आहे, हे करे छॾियो आहे, हो करे छॾियो आहे। पर ग्राउंड रियलिटीज़ असां वटि जॾहिं अचनि थियूं, छाकाणि त सॼी सिंध मां ख़ासि करे असां वटि ख़बरूं ईंदियूं आहिनि। कॾहिं कंहिं शहर जे स्कूल जो फर्नीचर जो मसइलो हूंदो आहे, कॾहिं कंहिं स्कूल जी इमारत जो मसइलो हूंदो आहे। बुनियादी सहूलियतूं ई मुयसरु न आहिनि असांजे सिंध जे अलाए केतिरनि शहरनि जे स्कूलनि में। त उहा सिंध कीअं दुनिया जे ॾींहुं ॾींहुं चंड ते पहुती आहे। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऐं चैट GPT ऐं जेको आहे त AI जो दौरु आहे, ऐं असांजी सिंध जेका आहे अॼु बि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम स्कूलनि में आहे। ऐं जेके स्कूल आहिनि उन्हनि में न मयारी तालीम आहे, न उस्ताद आहिनि, न फर्नीचर आहे। ऐं जेकॾहिं इमारतूं न आहिनि, इमारतूं आहिनि त अहिड़ियूं आहिनि जिते अॼु असां उमरकोट जो जेको ॾुखोईंदड़ वाक़ियो ॾिठोसीं, त इन ते अञा छा चवंदा? उमरकोट में थी आहे जिते वज़ीर जो पंहिंजो जेको आहे ऐं इहा जेका बिल्डिंग किरी आहे, जेका इमारत किरी आहे, एॾियूं हज़ारे इमारतूं स्कूलनि जूं जेके आहिनि पूरे सिंध में फैलियल आहिनि। ऐं इन हिकु इमारत असांखे ॿुधायो हुयो त उहे एजुकेशन जी जेके ॿार पढ़नि था पिया उन्हनि जी छा हालत, बैटरूम न आहिनि हिते ॿारनि लाइ जेको आहे सुठी तरीक़े सां क्लीन वाटर कोन थो मिले, उहो अलॻि इमारतूं ख़स्ता थी वयूं। हिकिड़ो एम्पिरिक फैक्ट आहे हिनजे बारे में मञियो बि आहे त असां वटि स्कूल जेके आहिनि हेठि लेवल ते जेके आहे उन्हनि जी हालत ॾाढी ख़राबु आहे। हिन खां पोइ बैचलर जे ॿारनि खे हाणे इमारतुनि खां त करे जेके मौत जो सबबु आहे पढ़ायो जे हेठां ऐं मञो शिकस्त मञो त तव्हां जेको आहे सो नाकाम बि आहियो। पूरे पाकिस्तान में जेका बि एजुकेशन पसमानदा आहे उहो रिकॉर्ड थिए सिंध जेका आहे पूरे पाकिस्तान में सभ खां तबाही में। ऐं ॿियो जेको वरी ही मुल्क आहे जेको आहे ज़माने में वॾो जेको बजट जो हिसो मुल्क जो उहो एजुकेशन थियो। हाणे जेको आहे सो एजुकेशन न बल्कि तरक़ियाती कम चइबो। हाणे जेको आहे तरक़ियाती कम जेके डेवलपमेंट कम जेको आहे सो गुज़री वियो फाइनेंशियल साहब मालिक साहब उन में त पैसा वापसि खणी विया
तव्हांजो तव्हां माण्हुनि में इन्वेस्ट कोन कंदो का शइ कोन कंदो त पोइ तव्हांजो हर ॾाढी ख़राब थियण वारी आहे। उहा ते लिखियल हक़ीक़त मां जेके हीरो वेंदो हुजे पोइ माण्हू तव्हां त न मञियो त वटायो फ़क़ीर ॻाल्हि त टाइम कुआरे सां काचो किरी पवंदो पियो। ही जेका तव्हांखे सिंधी सुरता ॾिसण में अचे थी पई हुन तबाही जेको बुनियाद आहे मां बार बार 1947 असांखे छा मिली 1947 में ब्यूरोक्रेसी हुई ॾाढी भरपूर सुठी हिकिड़ी ब्यूरोक्रेसी ॾाढी मामूल हुई उहे जेके आहिनि माना कंधे में न हुआ कमु कंदा हुआ ऐं पोइ आहिस्ते 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 जेको आहे अहिड़ी सरकार जे हथ में अची वियो जेका तव्हांजो पार्टी जेको वरी आहे पार्टी जेको मुक़ाबिलो कयल पार्टी आहे न को हूंदो त उहे बि इहे साॻियो ई जेको आहे सरकार जो सभु को जेका सोच आहे जेका अंग्रेज जी सोच आहे कोई असांजो पाणी बंदि थी वियो आहे असांजे दरिया ॿियो वरी असांजो जेको आहे एजुकेशन जेको आख़िरी असांजो माना सर्वाइवल आहे असां हुनर सिखूं असां खेती ॿाड़ी मां हाणे कंदासीं असांखे हुनर सिखूं ऐं अहिड़ा स्किल सिखूं जंहिं अॼु तव्हांजो सर्वाइव करे सघूं जंहिंमें असांजो जेको आहे सो कमाए सघूं ऐं हिननि ॻोठनि में रहूं हिननि शहरनि में रहूं पर असां माइग्रेट न कयूं जीअं असांजा मंझंदि जा माण्हू माइग्रेट करे पिया हुनजी तबाही थी वई इहा हिकु मजबूरी तबाही आहे हुनमें जेको आख़िरी जेको असांजो हथियार आहे शइ आहे उहो स्कूल आहे कोई यादि आहे त आउं पंहिंजे प्राइमरी स्कूल में पढ़ियो मुंहिंजो पीउ जेको आहे प्राइमरी स्कूल में पढ़ियो सभु सरकारी इदारा कहिड़ो ग़रीब जो ॿार आहे ॿार किरी पई आहे हिन मां हिन में पढ़ी बि सघे ॿार ड्रॉप आउट थी विया त कहिड़ो ग़रीब जो ॿार आहे जेको हाणे सरकारी तालीम वठी डॉक्टर थे सरकारी तालीम वठी इंजीनियर थे सरकारी तालीम वठी AI थे पर बर्बादी तबाही उहा जंहिंखे असीं वेठा असां मां उहा सचाई नकाद वारी विवाद निकिरी वई आहे ऐं ट्यूमर जेको सोसाइटी में पहुची अक्सर जेको ॿार आहे अच्छा जावेद साहब इहा जेका इमारत आहे इहा भित आहे स्कूल जी इहा 2023 में ठही आहे एॾी का पुराणी इमारत क़दीमी न आहे ऐं उन खां पोइ जॾहिं इहे शिकायतूं कयूं वयूं त एजुकेशन एंड वर्क्स खाते तरफ़ां हिन जे लाइ 2,61,000 रुपया जारी कया विया मरम्मत लाइ पर उहे बि ख़र्च न थिया त इहा ज़िम्मेवारी कंहिंजी आहे त जॾहिं गवर्नमेंट खातो पैसा जारी करे थो इन जी लुक आफ्टर करण लाइ कोई छो न आहे मौजूदु असां वटि अहिड़ो निज़ाम सिंध में त बिल्डअप छो न थी सघियो आहे बिजू अची वियूं आहिनि साईं जेको ठेकेदार सिस्टम आहे उहो जेको बि ठेकेदारी करे थो पियो जेके बि ठेकेदार आहिनि ठेकेदार जी प्लॉट हूंदा आहिनि ॾाढो ख़राबु धंधो थियो आहे ठेकेदारी हुन थोरो माण्हू खे जेको आहे सो स्पाइन पंहिंजी जेका झुकाए रखणी हूंदी आहे ऐं माना उहो माण्हू हूंदो आहे ठेकेदार त झुकाए पंहिंजी जेका असां ॾींदा आहियूं माना साहबनि खे कमीशन पहुचाईंदा कहिड़ो जेको आहे सो हीउ जेको ताज़ो BRT वारो ख़बरा अची वियो आहे जी जंहिंजे अरबे रुपया ठेकेदारनि खे ॾेई छॾिया ऐं उहा कहिड़ा थी वञे ठेकेदारनि ॾाढा मीट बि कान कई पर हुनखे ॾेई छॾिया पोइ फ्रेमवर्क हूंदो आहे जेको हेतिरो कमु करण जो केतिरा पैसा मिलंदा हेतिरो कमु करण जो केतिरा पैसा मिलंदा वरी बि इंस्पेक्शन थींदी आहे ठेके कम जी या पोइ रिकॉर्ड थींदो आहे त पूरो प्रोसीजर हूंदो आहे त उहे सुठो न को पैसा जारी करणु सही करणु जी जारी करणु इहो कीअं मुमकिन आहे कि सियासी रहनुमा जे वीचार खां बग़ैर जेको आहे पैसा जारी कया इहो कीअं मुमकिन आहे पोइ जॻह जा ठेकेदार ठाही विया हुनखे कमीशनूं न ॾियणियूं ख़ुदि सियासी जिन माना असां ॻाल्हियूं था एक्सीएट खे मिलंदियूं आहिनि कुझु महीने जुलाई खे मिलंदियूं आहिनि 6 ताईं मिलंदियूं आहिनि उहे अलॻि पर ख़ुदि पॉलिटिशियन
जो फंड मिलंदा आहिनि असेंबली में या पंचायती फंड उनखां ठेकेदार तव्हांखे ॿुधाईंदो ठेकेदार रोटी पाणी आहे उहो दुकान खे पहुचाईंदो आहे त उहो ठेकेदार जी कमीशन में हाणे तमामु घणो घपलो अची वियो आहे हाणे त तव्हां फंड रिलीज़ करण लाइ पाण कंदा आहिनि जायज़ा बिल्कुलु ईअं ई आहे उन में बि जेका ख़बरूं अचनि थियूं त हिन इमारत जी जेका मटीरियल आहे उन में ख़राबु मटीरियल इस्तेमालु कयो वियो पर हिते सुवालु उहो थो पैदा थिए त जॾहिं सैयद सरदार अली शाह साहिबु जेको असांजो तालीम वारो वज़ीर आहे उहो स्लम बेडली में तकरीब तमामु हिकिड़ो वोकल पर्सन आहे ऐं पाण खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एनर्जेटिक नमूने तकरीरूं कंदे बि नज़र अचे थो ऐं वॾियूं दवाऊं कंदे बि नज़र अचे थो त छा उनजे नज़र मां जॾहिं पंहिंजे घर में ई बहितरी नथो आणे सघे उमरकोट जे स्कूल जी अहिड़ी भित जेका कमज़ोर थी वई जंहिंजे लाइ शिकायतूं थियूं ऐं खाते पैसा जारी कया बावजूदि उनजे मरम्मत न थी इहो सरदार शाह जे पंहिंजे घर में थो थिए पियो त उन में जेके सरदार शाह जेके दावाऊं करे थो ऐं जॾहिं करे पंहिंजे घर में जेके शयूं उनजूं बहितर नथो करे सघे त पोइ उहा क्रेडिबिलिटी कीअं बीहंदी उनजी वज़ारत जी ऐं उनजी कारकर्दगी जी सरदार शाह न हूंदो मिनिस्टर छा सिस्टम तव्हां जो सरदार शाह जो खतो सही तरीक़े सां हाणे जो जेके सरदार शाह जे पाण जेके मथां लीडर वेठा उहे जेके वफ़ाक़ में चवंदासीं कोन आहिनि ऐं वफ़ाक़ छा थो करे जेको आहे सो हाईवे कोटा मोटर वसी करे सघनि पिया कहिड़ी पार्टी आहे जेका पोइ सिंध में मोटर वे न मिली सघियो आहे हिकिड़ो मोटर ऐं जॾहिं त लाहौर वारो मोटर वे जेको आहे सो ॿियो लाहौर मोटर वे उहो तयारु थी वियो न त असां ॿ हीअ जेका असां जेका लीडरशिप जेका तयारु आंदी आहे उहा छा आहे ऐं जेको अगरि कॾहिं इहो वञो था पिया क्वेश्चन ते खणी लीक आहे त पार्टी छा करे पार्टी खे वॾे रंग सां हलणो आहे जे सुभाणे जे वॾे हथ मां निकिरी वेंदा त पोइ वरी पार्टी छा करे जेकर तव्हां लार्जर होल में फर्द खे छॾियो नई इशू लार्जर होल में जेको सिंध पंहिंजो पाण खे जेको मातम कंदो ॿुधो आहे ॾाढो माण्हू आहे उन माण्हू जो ॾोह न आहे हुनखे अनएजुकेटेड माण्हू आहे उहो कोन थो करे कोन थो करे सघे ॿियो असीं टोपी वठी आहियूं ॿुधो आहे ओटारनि ते वेंदा आहियूं ॿियो असांजे ओटारनि ते बंगाल हलंदी आहे कचहरियूं कंदा आहियूं त असांजी जेका रेजिस्टेंस जी सलाही का उहा काॾे वई उहा एजुकेशन मां निकिरे आहियूं असांजे मिडिल क्लास जो थियो आहे त असांखे का मोटर न मिली आहे छा असांजी जेका चॉइस खे वोट ॾियूं आहे त असां लीडरशिप दिमाग़ी सप्लाई ते ठहे आहे त असां हेॾो सुठो करे आहे जेकॾहिं पद जी ॻाल्हि न आहे ॻाल्हि आहे त जंहिं तरीक़े सां तव्हां हिनखे सुधारियो आहे ऐं हुन में ख़ुदि अहिड़ो शब्द हुनखे खपे थो पियो रियासत खे बि अहिड़ो शब्द खपे थो पियो जंहिंजो जेको आहे लीडरशिप जेको आहे सो माना असांखे ॾिठींदो अचे पियो ऐं उहो भलो त वरी पूरो वफ़ाक़ जेको आहे सो बचा खे फैसिलिटेट थो करे हिते वॾे लीडर हुनखे वञे थो पियो हेॾो सुभाणे हिते रसूल बसि पॉलिटिकल लीडर अची पिया सुभाणे एॾे वक़्तु लीडरशिप त पोइ छा थियो आहे जेकर अची वरी सियासत जेका कनि था उन में असांजी सियासत बि अहिड़ी आहे जो माना सिधी राति सोटे वारी त उहा सियासत बि असांजी पीछे में अची पए पई जॾहिं तव्हां इलेक्शन जो बाइकाट कयो वेठा आहियो पाकिस्तानी जॉब ते पार्टिसिपेट कोन कंदो तव्हां जेको आहे ख़बरूं जेके वॾी कयो जो त पोइ त हिकु ख़ासि लॻंदो तव्हां रखनि था मसूं त ॻाल्हायो वॾी वॾी ॻाल्हियूं बहितरी जी उमेद आहे भला हिन सिस्टम मां छाकाणि त जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कई त सरदार शाह जो मसइलो न आहे मसइलो आहे निज़ाम जो लीडरशिप जो त शयूं बहितर कीअं थींदियूं उनजी का उमेद नज़र अचे थी ॾिसो आऊं को मुंहिंजो ख़बर माण्हू आहियां हमेशह हो रही आहे जेके माण्हू पाण सिस्टम खां जेको आहे सो चेंज कान्हे सिस्टम जेको आहे घराड़ी वेही आहे ऐं शायदि आउं थोरो मायूस थी आहियां मूंखे माना पूरी सूरताल में तव्हांजो साॻियां वेंदी जेको आहे उहा आख़िरी होप थी आहे जेतिरा माण्हू निकिरंदा मिलंदा उनमें माना पंहिंजे आख़िरी शब्द हम सफ़र बचाने थिया उहे सुबुह राति के दर निकल गई त ही माना उहो ई आहे नज़र जो नावल है पूरी स्टोरी को अलग हमारी स्टोरी को अलग बिहारी अलग स्टोरी को अलग बिहार कमेटी पूरे बिहार नारी
मूवमेंट्स हलायूंसीं ऐं उन खां पोइ जेको आहे एंड जेको आहे पहुची असीं वरी पहिरां जेको आहे सो टे ॾींहंनि ते पहुचंदो साम्हूं बिठी आहे एॾो दरिया फुटे पियो वॾा समुंड ते पियो एॾा स्कूल तबाह आहिनि एजुकेशन तबाह आहे मथां AI अची वई आहे जेका मुल्क जी रियासत सड़कूं ते ख़तमु कजे हिन हथ चढ़ थी वञे ऐं असांजी का तयारी न आहे। सही, वॾी महिरबानी जावेद काज़ी साहिबु। नाज़रीन, जावेद काज़ी साहिब जो ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि बि इहा ई ॻाल्हि कई त हिन सिस्टम मां मायूसी आहे ऐं शयूं बहितरी तरफ़ वेंदे बदकिस्मती सां नज़र नथियूं अचनि। असां उमेदु इहा ई करे सघूं था ऐं हुकूमत खां जेका सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी आहे ऐं 18वीं तरमीम खां पोइ जेके तालीम ऐं सिहत वारा शोबा आहिनि उहे सूबाई सिम आहिनि। इन जे करे सभ खां वधीक जेका ज़िम्मेवारी आहे लागू थिए थी उहा सिंध गवर्नमेंट जी थिए थी। सूबाई वज़ीर सरदार शाह जे जेकॾहिं अबाणे इलाइक़े में अहिड़े क़िस्म जो वाक़ियो पेश अचे थो त इहा बहरहाल ॻणती चुकी ॻाल्हि आहे। उनखे इन शइ जो नोटिस वरितो वियो आहे वॾे वज़ीर तरफ़ां बि ऐं सरदार शाह तरफ़ां बि। ॾिसजे त हीअ नोटिस रिवायती नोटिस साबित थियनि था या जेके ज़िम्मेवार आहिनि जेका 2023 में जेका हिकु भित आहे उहा ठही आहे उहा 2026 में उहा कीअं थी जेको आहे त किरी सघे ऐं उन मासूम ॿारनि जी जेका हयाती खसे सघे। त उमेद त जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि खे सज़ा मिलंदी। अॼु जे प्रोग्राम लाइ एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।